रड़ा साल है बेचारी चाय जे पेशन खावाई पे पहुंची तो खबर ही ना है ना चला कि हम भैया मेरे ओ मुझे दिया दिया कयाड़े। नाज़रीन, पाकिस्तान हिकिड़ी अहिड़ी जगह दुनिया के तख़्ते ते हिकिड़ो अहिड़ो गोलो आहे जाते इहा चवणी मशहूरु आहे त ग़रीब न ॼाओ चङो न मोह चङो। अमीर माण्हू मरे बि त मज़नि में, अगरि ॼमे बि त ख़ुशियुनि ऐं मज़नि में ऐं करारनि में। सो नाज़रीन, हिन वक़्तु जेको 2 ॾींहं 4 ॾींहं पहिरियां जेको रतोदेरो वेझो ॻोठ मसूदेरो वासी औरतूं जेके हिते शहीद थियूं त उन्हनि शहीद औरतुनि सां इंसाफ़ थींदो अलाए कोन। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जेको सिंध गवर्नमेंट जेको पुठे दफ़े माना सर्वे कराए जेके जॻहियुनि जे हवाले सां हिकिड़ो मनसूबो जोड़ियो, वरी उन खां पोइ हिकिड़ो प्रोजेक्ट लॉन्च कयो त सरसो खे उन्हनि जी माना सुपरविज़न ॾिनी वई त हिननि माण्हुनि खे लुक आफ्टर कयो ऐं माण्हुनि खे सहूलियतूं ॾेई करे ऐं जॻहियुनि जे हवाले सां इक़दामात ऐं इंतज़ामात कयो। पर हिते जेको आहे हर माण्हू, मां इहो थो चवां त मूंखे सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे त पाकिस्तान जे अंदरि जेके बि माण्हूअ खे तव्हां जेको बि कमु ॾींदव त पहिरियां त उन मां खाइण जो खांचो ॻोल्हींदो त मां हितां कीअं माना कटवती कयां ऐं मां पंहिंजे पेट में इहा बाहि कीअं विझां। छो मूंखे सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे त हितां जे माण्हुनि खे थी छा वियो आहे ॿिए जे भले लाइ त माना सोचीनि ई कोन था ऐं सिर्फ़ु अॻ में ई माना पंहिंजो खांचो ऐं पंहिंजे भले जी ॻाल्हि, पंहिंजे माना मफ़ाद जी ॻाल्हि कंदा। पोइ अॻिले खे बि फ़ाइदो मिले त ठीकु आहे, न त भले नुक़सानु मिले त बि को मसइलो न आहे। सरसो वारनि माना जेको आहे हाणे काॾऊं जेको रतोदेरो वासी माना उन्हनि जा अकाउंट खुलियल आहिनि वरी जेको आहे सखर में हिकिड़ो डिस्ट्रिक्ट माना क्रॉस कनि, वरी ॿियो डिस्ट्रिक्ट क्रॉस कनि, वरी 3 डिस्ट्रिक्ट में वञी माना जेको आहे अकाउंट खोला। इहा गुज़ारिश आहे त सरसो वारनि जे मथां केस दाख़िल कयो वञे, जॾहिं की सरसो जी ऑफिस हिते बि हुई, पोइ असांखे रतेदेरे में, पोइ असांखे सखर दरपदर छो था कनि, असां सां एॾी नाजाइज़ी छो था कनि। जो कानून आहे जॾहिं रतदेरो तालको सरसो हर शइ खुलियल आहे त ग़रीब अवाम खे ॿाहिरि मोकिलण जो या तकलीफ़ ॾियण जो इहो किथां जो इंसाफ़ आहे। वॾो अलमियो इहो आहे त हिते हर इदारो माना जेको आहे उहो करप्शन जो गढ़ लॻो पियो आहे। जिते बि वञो त लाइन लॻी पई आहे, माना जेको आहे अंदरि प्रोसेस माना अहिड़ो लेज़ी ऐं ढिलो कनि था। उते माना जेको आहे त पाण जेके आहिनि जंहिं बि टेबल ते जेको ऑफिसर वेठो आहे त एॾो बदमाशी माना जेको आहे करे थो, एॾो बदमाश लॻो पियो आहे त कोई बि खाने मां कागज़ कढणु या टेबल तां फाइल खोलणु त उनखे तप थो चढ़े, 30 तप थो चढ़े त जेसि ताईं जो उन्हनि खे को माना जेको आहे हराम जो को लुकमो हथ में नथो मिले, का हराम जा 5 रुपया उन्हनि खे हथ में नथा ॾिजनि, तेसि ताईं त माना ॼण सरकारी पघार त उन्हनि जे ॼण मां सम्झां थो त उन्हनि जा आबा ॾाॾा खे हिते माना बैंक बैलेंस रखी विया आहे जेको हिननि खे मिलंदो थो रहे। हालांकि माना जेका आहे इहा सरकारी पघार जेका हिननि खे मिले थी पई त उहा ई इन्हनि मज़लूमनि ग़रीब अवाम जे टैक्सनि मां उन्हनि खे पघार मिले थी पई त गवर्नमेंट जेको आहे उन्हनि खे उन लाइ हिते तकरर करे थी पई त जीअं ग़रीब माण्हू जेके अवाम अचे त तव्हां उन्हनि खे फैसिलिटेट कयो, उन्हनि जा मसइला हल कयो। हिते जेको आहे छा कंदो, तव्हां जहिड़ी बि ऑफिस में वञो त उते माना पहिरियों त तव्हांखे उलझाईंदा, मुख़्तलिफ़ माना जेका माना जेको आहे हेॾो जो वॾियूं ॻाल्हियूं करे तव्हांखे मुंझाईंदा ऐं तव्हांखे परेशान कंदा त इहो भाउ तव्हांजो मसइलो त हल ई न थींदो। ऐं ख़ुदा जो तव्हांखे माना को कार नाज़िल थिए, तव्हां वेठा ई माण्हुनि जे मसइले जे हल लाइ आया आहियो त उनजो कंहिं बि तरीक़े सां कोई बि माना रस्तो कढी करे उन मसइलो हल कयो, न की उन्हनि खे माना मुख़्तलिफ़ उलझननि जो शिकार करे उन्हनि खे बहितर मुंझाए परेशान करे ब्लैकमेल करे उन्हनि खां जीअं माना उहे पैसा कंहिं तरीक़े सां ॾियण ते राज़ी थी वञे। हे मूंखे सम्झ में अवाम जा नौकर आहिनि, अवाम जे पघार ते आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे उन्हनि जी चाल चलत उन्हनि जे माना तव्हां ॾिसो त सही त उते माना विहनि कीअं था, जंग जंग ते चाढ़े विहनि था, ऑफिस जो दर बंदि आहे, एसियूं लॻियूं पियूं आहिनि, नौकर चाकर बीठा आहिनि, चांहियूं ऐं जेको आहे मशरूबात ऐं उनखां अलावा जेके आहिनि उते दस्तरख़्वान विछाया पिया आहिनि ऐं ॿाहिरि जेको आहे दरवाज़े ते बि पटे वालो वेठो आहे त बीह त मां साहिब खां पुछां त साहिब बाबा तव्हां सां मिलण बि चाहे थो या न। हाणे हे नूंद आहे ॿियो छा आहे, ज़ुल्म आहे ॿियो छा आहे। त इन निस्बत सां मां तव्हांखे इहो इन ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त इहे ग़रीब औरतूं जेके आहिनि वीचारियूं
सुबुह सवेर माना जॾहिं इहो रतो देरो खां मुंहिंजे ख़्याल में 60-70 किलोमीटर जो फ़ासिलो आहे जिते हादसो थियो आहे मधे जी वेझो, त एॾो सारो मुफ़ासिलो चिंची रक्षा ते इन्हनि जेको आहे तो माना हिते हादसो जेको थियो आहे तक़रीबन 7 बजे थियो आहे, त माना इहे अञा एॾो सवेर उथिया हूंदा, वीचारनि राति जो शायदि निंड बि न कई हूंदी, उहे सुबुह जो सवेर एॾी सख़्तु सर्दीअ में, जेकी हिते एॾी सारी सख़्तु सर्दी आहे जो माण्हू जेको आहे उहो घर खां निकिरण खे दिलि ई नथी चवे, उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे एॾो सवेर माना निकिता तव्हां त हुते असांखे ज़लील न थियणो पए, उते असांखे ख़्वार न थियणो पए, तंहिंजे करे भाई हे असां जेके आहिनि जेको थधि में हेॾी सारी तकलीफ़ कटे वेंदासीं, शायदि असांखे ईअं न त ख़ाली हथे न मोटाइनि, इन करे सवेर हलो तव्हां त हुते बैंक में या जेको हुननि जो प्रोसेस हुयो उहो जीअं वक़्त सिर असां पूरो करे सघूं। सो दोस्तो हीउ सिस्टम जो अलमियो आहे, हीउ जेको आहे हिते ऑफिसुनि ऐं दफ़्तरनि में वेठल माण्हुनि जो ज़ुल्म आहे, हितां जे जेको आहे हिन असांजे रियासती इदारनि जी माना जेको आहे इहा कारकर्दगी जे करे ई माण्हू जेको आहे तो मसलनि ऐं मुंझारनि जो शिकार था थी वञनि ऐं तड़तकड़ में हली करे अजल जो शिकार बि था थी वञनि। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे सरसो वारनि खां इहे खूननि जा हिसाब वठी ॾिया वञनि। क्यों माना फोत थी वयूं असांखे इहो हितां जो कहिड़ो इंसाफ़ आहे? असांजो हिते जॾहिं रते दरे तालुके जा माण्हू असांजे सखर ज़िले ॾे मोकिलंदी, जेको बि सिस्टम थियो आहे सरसो वारनि जो थियो आहे, असांखे फौरन इंसाफ़ खपे, सरसो वारनि जे मथां केस कजे। मां गवर्नमेंट ऑफ सिंध खां ऐं हितां जे बाला अमलदारनि खां इहा अपील कंदुमि त ख़ुदा इन्हनि मज़लूमनि सां इंसाफ़ कयो, त इन्हनि सां बि जेकॾहिं इहे माण्हू ऐं इलेक्शन जी मुंद मौसम आहे जिते हर जेको उमेदवार आहे पंहिंजे वोट जे मसइलनि जे हल जे लाइ कुझु न कुझु कोशिशि करे थो पियो, पर हिते जेको आहे इहे इन क़िस्म जा जेके आहिनि इहे अलमिया थी विया आहिनि, तंहिंजे बावजूदि बि उहे उमेदवार इन्हनि मज़लूमनि ताईं पहुची न आहिनि सघिया आहिनि। त मूंखे ॿुधायो त जेकॾहिं हिन वक़्तु बि इहे उमेदवार जेके इन तक जा आहिनि या पार्टी अॻुवाणनि इहे मज़लूमनि ताईं नथा पहुची सघनि, त वोट वठी वञण खां पोइ त इहे त माना तकींदा बि कोन इन्हनि खे, सो ख़ुदा इन्हनि जूं गिचियूं पकड़ियो न आहे त वोट जी ताक़त सां इनखे रिजेक्ट कयो, इन्हनि खे ज़ालिमनि खे, तव्हां त इन्हनि खे थोरो ख़बर पवे, ग़रीबो मज़लूमो तव्हां कम अज़ कम एतिरो त करे सघो था। इन्हनि जो हिकु त केस बि दर्ज कयो वञे, मां जेको आहे ख़ासि करे रतो देरो जे सहाफ़ी दोस्तनि खे अपील कंदुमि त ख़ुदा इन्हनि जो केस खणो, लाड़काणे डिवीज़न पूरी डिवीज़न जे सहाफ़ियुनि खे चवंदुमि त ख़ुदा इन्हनि मज़लूमनि जो केस खणो ऐं हाई अथॉरिटीज़ ताईं पहुचायो, मीडिया ते मुसलसल इन्हनि खे माना जेको आहे कवरेज ॾींदा रहो जेसि ताईं जो उन्हनि खे इंसाफ़ न मिले। उन्हनि जो कहिड़ो क़सूर हो वीचारनि नियाणियुनि निमाणनि जो, जेकी माना जेको आहे एॾो सर्दीअ में सुबुह जो 5 बजे एॾो सारो सवेर माना उहे वीचारा उथिया आहिनि जॾहिं माना तहजद जो वक़्तु हूंदो आहे तक़रीबन, ऐं रक्षा चिंची रक्षा जेका माना जेको आहे अञा का अहिड़ी का गाॾी सेफ हुजे जेका उन्हनि जे लाइ, उहा बि न ग़रीब वीचारा चिंचे ते हलिया आहिनि, वीचारा जेके दिलि में ऐं जेको आहे तो ज़हननि में अरमान खणी करे, जिन जे अरमाननि जो बि क़तल थी वियो ऐं जेके वीचारा माना जेको आहे रस्ते में मदे जी वेझो अशी मस्जिद वटि हिते जेको आहे ट्रक ट्राले में अची करे अजल जो शिकार थी विया, त उन्हनि सां ख़ुदा इंसाफ़ माना जेको आहे तो कयो, इन्हनि जो मसइलो हाईलाइट कयो त उन्हनि खे माना घर बि जेके आहिनि उहे पंहिंजा मिलनि, ऐं उनखां अलावा वधीक उन्हनि खे को न को गवर्नमेंट ऑफ सिंध पैकेज बि अनाउंस करे। हीउ ज़ुल्म आहे, ॿियो छा आहे? जेकॾहिं हिते नौकरियूं बि सरकारी मुलाज़िमनि जे लाइ, पघारूं बि उन्हनि जे लाइ, उन्हनि खे पुटनि खे पढ़ाइण जे लाइ बि माना जेको आहे सरकारी जेको आहे तो ख़ज़ाने मां पैसा मिलनि, उन्हनि खे जेकॾहिं लोन खपे जाइ ठहिराइणी आहे बि उन्हनि खे सरकार मदद करे, हर क़िस्म जी जेका बि माना जेका पैकेज आहे सहूलियतूं आहिनि सिर्फ़ु सरकारी मुलाज़िमनि जा, जेकॾहिं मरे बि त उन्हनि खे जेको आहे तो जेको आहे पेंशन बि ॾियो, उन्हनि खे ॿियूं मराहतूं बि ॾियो, उन्हनि जे पुटनि खे नौकरियूं बि ॾियो, ऐं जेको ग़रीब आहे वीचारो जेकॾहिं उहो मरे, मज़दूर मरे ऐं त उहो ॼण कुतो मरी वियो। हीअ मूंखे सम्झ में ई नथी अचे त हीअ जेके असां जिन खे वोट ॾेई करे मोकिलियूं था, इन्हनि माना निभागनि जूं गिचियूं त पकड़ियो इन्हनि ज़ालिमनि जूं, त हुते वेही तव्हांखे असां वोट ॾेई करे पटका ॿधाए जॾहिं असेंबलियुनि में मोकिलियूं था त ज़ालिमो का अहिड़ी कानून साज़ी कयो, अहिड़ो कोई असेंबलियुनि में वेही करे अहिड़े क़िस्म जा कानून ठाहियो त जीअं ग़रीब खे प्रोटेक्शन मिले न, ग़रीब खे फैसिलिटेशन मिले न। हाणे हिते आहे माण्हू जेके आहिनि 10-20 लख रुपया ॾेई करे सिर्फ़ु नौकरीअ लाइ
पैसा ॾियनि था पिया। पटे वाले जी नौकिरी आहे, माना 3 स्केल जी 2 स्केल जी बि त 10-10 लख रुपया माण्हू ॾेई वेठा आहिनि। छाजे करे? इन जे करे त उनजो उहे सम्झनि था पिया त असांखे घर वेठे पघार मिलंदी, घर वेठे जेकर न बि मिली ड्यूटी करणी पई त उन्हनि जो माना मुआशी मुस्तक़बिल सेफ थी वञे थो ऐं उन्हनि खे जेको आहे सर्दी गर्मी हुजे, कुझु बि हुजे, बीमारी बड़ी हुजे, कुझु बि हुजे, सरकार उन्हनि खे माना पैसा ॾींदी। सरकार जे पीउ जा पैसा आहिनि, इहे क़ौम जा पैसा आहिनि, अवाम जा पैसा आहिनि, उतां हिननि खे मिलंदियूं पई भारत। पर ही ग़रीब जेको आहे माण्हू, मज़लूम माण्हू, बेरोज़गार तबिको माण्हू जेको आहे, जेको हारी नारी तबिको आहे, त उहो जेको आहे, जेको वीचारो माना केबिन थो हलाए, जेको रेड़ी थो हलाए, जेको साइकिल थो हलाए, जेको मोटरसाइकिल थो हलाए, उहो जेकर मरी थो वञे त उनजे लाइ कुझु बि कोन्हे को। उनजे लाइ सरकार जे तरफ़ां का सहूलियत आहे, न कोई पैकेज आहे, न को उन्हनि जे औलाद जे हवाले सां कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि आहे, न वरी को सरकारी कामोरो कोई दस्ते शफ़क़त उन्हनि जे औलाद जे मथां ई घुमाइण जे लाइ कोई तयारु आहे या इन क़िस्म जो को मैकेनिज़म आहे। त ख़ुदा मां अवाम खे बि अपील कंदुमि त तव्हां बि सुझाग थियो। हे जेके असां रिप्रेज़ेंटेटिव करे जेके नुमाइंदा मोकिलियूं था, इन्हनि जूं गिचियूं पकड़ियो, इन्हनि खे सुझाग कयो, इन्हनि खे शौर ॾियो त तव्हां उते असेंबलियुनि में कयो छा था। तव्हांजे असेंबलियुनि में वञण सां असांखे अवाम खे फ़ाइदो कहिड़ो थो मिले। जेको CM आहे सिंध जो, उहो इंचार्ज आहे न पूरी सिंध जो। असां वटि सूबाई सिस्टम आहे, माना खोड़ सारा जेके आहिनि क़वानीन सूबनि जे मातहत आहिनि, त हिते जेको CM आहे उहो पूरी सिंध जो इंचार्ज आहे। त हिते माना जेको बि वाक़ियो थिए, जंहिंसां बि माना जंहिंजी बि चोरी थिए, जंहिंखे धाड़ो लॻे, जंहिंसां फुर थिए, उनजी FIR माना CM सिंध जे ख़िलाफ़ माना कटी वञे। त CM सिंध माना जेको आहे रेस्पॉन्सिबल आहे, उनखे उहो उनजो नुक़सानु उनखे भरे ॾे। जेकॾहिं उहो नथो भरे ॾे त उनजे ख़िलाफ़ FIR दाख़िल थियनि था। त इहे अवामी नुमाइंदा जेके अयाशियूं था कनि असांजे वोटनि ते करे, त हिननि खे ख़बर त पए त तव्हां वोट वठी जॾहिं वञो था त वञो कहिड़े मक़सद लाइ था, वञो कहिड़े काज़ जे लाइ था। उन्हनि खे माना असां जेकॾहिं मक़सदु उनखे यादि ॾियाराईंदासीं पंहिंजो, तॾहिं माना इहे जेके आहिनि इन्हनि जूं गिचियूं पकड़ींदासीं, इन्हनि जे मथां FIR माना कटिबियूं, तॾहिं इन्हनि खे अहसासु थींदो त असांजा कम कहिड़ा आहिनि ऐं इन्हनि खे करिणो छा आहे। त नाज़रीन, मां हिननि मज़लूमनि जे हवाले सां ख़ासि करे गवर्नमेंट ऑफ सिंध खे इहा अपील कंदुमि ऐं हितां जा जेके मुक़्तदिर हल्का आहिनि उन्हनि खे बि मां अपील कंदुमि त जेको आहे हिननि मज़लूमनि जे लाइ को पैकेज जो ऐलान कयो, हिननि जी औलाद ते शफ़क़त जो हथु घुमायो ऐं हिननि जूं जेके ख़ासि करे जॻहियुनि जे हवाले सां ही वञनि पिया ऐं रस्ते में ही वीचारा माना अजल जो शिकार थी विया, शहीद थी विया, त हिननि जो जेको प्रोसेस हुयो उहो अधूरो रहिजी वियो। हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त इहे जेके अकाउंट हिननि जा जेके खुलियल हुआ ऐं पैसा रिसीव करणु वञनि पिया, त हाणे इहे इन्हनि जे अकाउंटनि मां बैलेंस कीअं निकिरंदो। उहे कानूनी घुर्जूं हूंदियूं, जेके कानूनी घुर्जूं पूरियूं करण जे हवाले सां सरसो अमलदारनि खे पाबंद कयो वञे ऐं बैंक अमलदारनि खे त उन्हनि जो मसइलो घर वेठे हल कयो वञे ऐं उनखां अलावा अहिड़ो को आइंदा जे लाइ बि मैकेनिज़म तयारु कयो वञे ता त जेके हाउसिंग स्कीम में अॻ में सरसो वारा ॾाढो ब्लैकमेल कनि था, जेको आहे जेके बेनिफिशरीज़ आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ हरबनि सां अहिड़ो त माना जेको आहे जकड़नि था पिया, जहां त उहो उन्हनि खे ख़र्ची पाणी ॾियण ते मजबूर थी वञनि। जो अहिड़े क़िस्म जो मैकेनिज़म ठाहियो वञे त ग़रीब माण्हू जेके आहिनि, जेके घर तामीर कराइणु चाहिनि, जिन जा नाला आहिनि बेनिफिशरी, उहे आराम सां पंहिंजा घर तामीर कराए सघनि बाइज़त तरीक़े सां। ऐं जेके वेझा माना बैंकूं आहिनि, जिन माण्हुनि जूं उन्हनि खे तमामु जेके क़रीबी बैंक्स आहिनि उन्हनि में उन्हनि जा अकाउंट खोलिया वञनि ऐं उन्हनि खे वक़्त सिर पैसा बि माना जेको बाइज़त तरीक़े सां ॾिना वञनि। ऐं मां उनखां अलावा जेको आहे हितां जे बाक़ी जेके आहिनि सहाफ़ी ऐं सोशल मीडिया जेके नुमाइंदगान आहिनि, मां उन्हनि खे अपील कंदुमि त हिननि मज़लूमनि जो केस खणो ऐं मजाज अथॉरिटीज़ ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो। इहो ई असांजो कमु आहे त असांजे हिन महिनतुनि ऐं कावशुनि जे करे कंहिं मज़लूम जी दादरसी थी पए, कंहिं मज़लूम खे माना को हक़ु मिली पए, हक़दार खे को हक़ु मिली पए, वधीक माना उन जे बदिले असांखे दुआ कनि उहे, उनखां वधीक ॿियो असांजी कहिड़ी माना कामयाबी ऐं कामरानी थी सघे थी। मुतसिरीन जा वारिस दाऊं ऐं कुकूं था कनि मुसलसल, पर अफ़सोस आहे त हिन वक़्त ताईं उन्हनि जी को बि दां वरनाइण वारो न आहे। करे उहे सफ़ा मिस्किन ॿ उन्हनि में रना ज़ाला आहिनि, उन्हनि जे पोयों को बि कोन्हे। हाणे ग़रीब मिस्किन गुज़ारिया आहिनि, उन्हनि जे पोयों को बि कोन्हे। ड्राइवर गिरफ़्तार आहे, ट्रालर सखर जो हुयो जेको लाड़काने वञे पियो चांवर भरण जे लाइ, ऐं सुबुह जो धुंध हुयो, उन में
ड्राइवर रॉन्ग साइड खां हो जेका असां जाइ वारदात ॾिठी आहे हुन में ट्रालर जो ड्राइवर जेको उहो रॉन्ग साइड खां अचे पियो, हेॾां ही रक्शी वारो अचे पियो, जंहिंजे करे इहो एक्सीडेंट थियो आहे। अच्छा ही काॾे पिया वञनि? ही सखर वञनि पिया सरसो जा पैसा वठण जे लाइ, जेका हुते इनिशियल ख़बर पई आहे। बहरहाल ॾो ख़तरनाक क़िस्म जो एक्सीडेंट थियो आहे। लाल वरितो हुननि बि इहा ई ॻाल्हि कई त सरसो जा पैसा जेके रते दरे में मिलंदा उहे हाणे सखर में मिलनि था, जंहिंजे करे हीउ मसइलो पेश आयो आहे। जे ईअं न हुजे हा त शायदि हीउ मसइलो पेश न अचे हा। बहरहाल इहे शयूं टेक्निकल आहिनि, हिन खे बि ॾिसंदासीं। जेकॾहिं मालिक जंहिंजे ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कराए सघंदासीं। बच्चा तो ये पे वने में पैसा हटा तो एक्सीडेंट थी ये जो पैसा सरसो जी ऑफिस हिते भी हुजे, पैसनि जे लाइ असांखे सखर मोकिलियो वञे। ऐं सुबुह जो असांजा ॿार थधि में निकिरी सखर न वेंदे टेलर सां टकरजी फोत थी विया आहिनि। ऐं असांजी इहा गुज़ारिश आहे त सरसो वारनि जे मथां केस दाख़िल कयो वञे। जॾहिं की सरसो जी ऑफिस हिते बि हुई, पोइ असांखे रते दरे में पोइ असांखे सखर दरपदर छो था कनि?